अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनर ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद मां HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर मुंहुं जुणू जी। काज़ी अहमद दरगाह हज़रत जमाल शाह जिलानी जो मेलो धाम धूम सां जारी। अॼु घोड़नि जी डोड़, कपटी रांदि जा मुक़ाबला पिणु थींदा। मलाकड़े में मौजूदु आहे HRJDO न्यूज़ जो रिपोर्टर मुंहुं जुणू। अचो त हुन खां तफ़सील था पुछूं। तू न मुए सूर ऐं पूरन मथा पूर लंदर कीन लतीफ जे पहलवान छा मुक़ाबलो पहलवान ऐं चांदो सदर चांदो वाह पहलवान ने डेरी ने रेस महमूद कांदारी ने सुधारे ऐं छा नालो सर मुझो नालो आजी आज़ीज़ गुल पठाना जी जी। हिन मेले में तमाम मेले मलाखड़े में हर रोज़ वेंदा हो, इन हवाले सां ॿुधायो। सर ही मां हिन मेले में कोन आयो आहे। मुझो तकरीबन 35 साल थियो आहे काज़ी अहमद में। असल मुझो पैदाइश आहे कोटलालू दरिया खान मरी जो। त हिन मेले ते मां ईंदो आहे, तमामु धूम सां ईंदा आहियूं। मलाकड़े वारनि खे जेको आहे इनाम ॾींदा आहियूं ऐं असांजा साईं जेके आहिनि ज़मान शाह गादी नशीना ऐं या असब शाह आहे, बिल्कुलु असांजा सैद बिल्कुलु असां ते महिरबानी आहिनि। असां उन्हनि जे माना आमदन में असां उनजा ग़ुलाम आहियूं। अच्छा, हिते जो तव्हांखे मलाखड़ो, घोड़नि जी डोड़ या ॿियो छा वणंदो आहे हिते तव्हां मेले में? मूंखे सर मलाकड़ो वणंदो आहे। मां से पाण चांदियो आहे, नालो मुंहिंजो अली असगर आहे, हितां जमाल शाह जो आहे। मलवड़ंदा आहियूं पहिरें जोड़ में। हीअ असांजे मुर्शिद जो मेलो आहे, पाड़े जो आहे। वेही असीं इनाम पिया ॾियूं, असांजी पंहिंजी पहलवानी आहे, पहलवाननि खे दाद ॾियूं पिया। इहा असांखे ख़ुशि नसीबी आहे त बग़ैर जी ड्यूटी असांखे मिले त असीं ॾियूं। जेको पहिरें जोड़ जो मल ऐं सुभाणे मलाखड़ो जो पहिरियों ॾींहुं आहे, पोइ अॻिते हली तव्हां पाण बि वड़े था? अॻिते पाण असीं ड्यूटी ॾींदासीं, भेण जी बि ड्यूटी ॾींदासीं। तमामु बहितर सां मलाखड़ो लॻो। अॼु त शमिलो हो माशा जे लाइ, अञा हिन खां पोइ 4 मलाखड़ा थींदा। जी हा, तमामु बहितरीनु मलाखड़ो। असांजो मेलो माना एॾो आहे जो पछाड़ी तोड़ीअ सां दुकान लॻे थो, दुकान आख़िरी तोड़ीअ सां आहियूं हिते। अच्छा, एॾो मज़ो वठंदा आहियूं मेले पंहिंजे। हिन मेले या हिन मलाखड़े खे त 4-5 ॾींहं थींदा आहिनि। ही मेलो केतिरा ॾींहं हलंदो? तक़रीबन 20 ॾींहं हलंदो मेलो। असां 20 ई ॾींहं हूंदासीं मेले में। हा, 20 ई ॾींहं दोस्त संगत जेको बि ईंदो असां हाज़ुर में हूंदा आहियूं। मेले जो नालो आहे मुर्शिद भगो शेर नर बि चवंदा त जमाल शाह सां मशहूरु मेलो आहे। वॾो मेलो आहे, असांजे जू मुल्क जो मेलो आहे ऐं हीअ असांजे मुर्शिद जो मलाखड़ो आहे। हिन जो अॼु ॿिए चोटी जो फाइनल हुई, उहा मूं कई आहे। अच्छा, तव्हां अॼु पहिरें ॾींहं में कहिड़नि मलनि खे घुमाए दसियो? मल 3-4 हुया, उन्हनि खे मूं 10 फाइनल करे मुक़ाबिलो खटियो। आख़िरी मल में तव्हांजो कंहिंसां मुक़ाबिलो? आख़िरी मल में हो साहिब लुंड सां मुक़ाबिलो मुंहिंजो। सो अॼु छा पहिरीं धमाल ही या शमिलो हो? अॼु जमाल शाह जे धमाल अॼु जो शमिलो, सुभाणे पहिरीं धमाल थींदी। 3 ॾींहं मलाखड़ो हलंदो पोयां। सही मां, मुंहिंजो नालो बशीर अहमद ख़ासि करे मां दरगाह जो ख़लीफ़ो आहियां ऐं मेलो हज़रत जमाल शाह जो आहे। साईं बगो शेर, साईं गुलाम घोट, उन्हनि जो मेलो आहे ऐं अॼु शुरूआति आहे। अॼु शमिलो आहे, धमाल सुभाणे खां, वॾी धमाल सुभाणे खां शुरू आहे ऐं माशाल्लाह ही सिंध में 3 नंबर ते मेलो ॻणियो वञे थो वॾे में। अॼु जे शमिलो आहे त कीअं आहे मलाखड़ो? माशाल्लाह फर्स्ट क्लास मलाखड़ो ऐं असांखे ॾाढो मज़ो पियो अचे ऐं माशाल्लाह इंतिज़ामिया जमाल शाह जो SHO ऐं SP साहब बि असांखे सहकार में आहे ऐं असां ते बाक़ाइदे अख रखी वेठा आहिनि। जमाल शाह मेले जी पहिरीं धमाल जारी आहे ऐं अॼु 50 खां वधीक मल पहलवान मल मुक़ाबले में हिसो वरितो आहे ऐं ज़बरदस्त मल मुक़ाबला जारी आहिनि।